औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां हैदराबाद प्रेस क्लब जे ऑडिटोरियम में समाजी तंज़ीम शिरकतगाह पारां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते समाजी अॻवान औरतुनि अनीसा वलीउल्ला, तंदीला अंसारी, ज़ेबुन सा मल्ला, कामरेड नज़ीर कुरैशी, हसीन मुसरत शाह, मारवी एवान ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त आउं सम्झंदी आहियां त को हिकिड़ो ॾींहुं औरत जो मख़सूस न आहे। हर ॾींहुं औरत जे पीड़ा जो बि ॾींहुं आहे, ख़ुशियुनि जो बि ॾींहुं आहे ऐं हर ॾींहुं औरत समाज जो हिकिड़ो हिसो आहे। इन करे हर ॾींहुं सां लाॻापियल आहे। कहिड़ी न्याणी खे इंसाफ़ मिलियो आहे? औरतुनि जा कानून त घणेई जुड़नि था, पर फ़क़ति फाइलनि ताईं ऐं असेंबली मदूद बंदि पिया आहिनि, उन्हनि ते को अमल कोन्हे। प्रोग्राम नेशनल वुमेन के हवाले से जो ऑर्गेनाइज किया गया था, खासतौर पर उन स्ट्रगल जो अस्मा जहांगीर का वाक़या आप लोगों को पता है, 19 के हवाले से उन्होंने बहुत सारे स्ट्रगल किए, बहुत सारे लॉज आए और उनकी स्ट्रगल को आज हम एप्रिशिएट कर रहे हैं। अॼु जेकॾहिं असांजी औरत आज़ादु आहे ऐं औरत जेकॾहिं मुआशरे में ॿाहिरि निकिरी तालीम जे मैदान में ऐं नौकरियुनि जे मैदान में या कंहिं बि शोबे में सियासत जे हवाले सां जीअं बि निकिती आहे ऐं हुन पाण मञायो आहे त उहो क्रेडिट असांजे उन्हनि भेनरुनि खे वञे थो जिन ये कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हम ये चाहते हैं कि हमें बराबरी चाहिए, औरत और मर्द मतलब कोई अलग अलग चीज़ नहीं है, दोनों ही जो है इंसान है और दोनों के राइट्स बराबर होने चाहिए। 80 जो दौर हो ऐं उन वक़्तु औरतूं ॿाहिरि निकितियूं, उन ॾींहं जी यादि ते मल्हाई पई वञे त 12 फरवरी औरत जी मज़ाहिमत जी अलामत आहे। त वुमेन एक्शन फोरम जो क़याम जो जेको ॾींहुं आहे पाकिस्तान जंहिं रीत औरतुनि सां ज़्यादतियूं असांजे साम्हूं ईंदियूं थियूं वञनि, जिनसी ॾाढाई थी वई, घरेलू तशद्दुद थी वियो ऐं औरतुनि खे तालीम न ॾियणु, उन्हनि जे हक़नि के पूरे तरीक़े सां उन्हनि खे न ॾियणु, इन्हनि सभिनी वाक़ियात के जेको असां एड्रेस था कयूं, उन जे बारे में ॻाल्हायूं था, त असां इहो चाहियूं था कि औरतुनि खे उन्हनि जे हक़नि बाबति ॼाण थिए। हिननि चयो त हिन वक़्तु औरतुनि खे मज़बूत थियण जी ज़रूरत आहे, पंहिंजे हक़नि खे ॼाणणु ऐं पाण सां थियल ज़्यादतियुनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारीनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।